भलो गुमान जो रखे चवे तो अल्लाह ताला हमेशा हमेशा मुसा भलो मामलो फरमाईंदो आ रब कायनात जी तरफा उन सां हमेशा नेकी जो सही मुझा ख्याल कयो वेंदो हमेशा भलाई करी इंसान जो आंसू उम्मीदूं इंसान जा ख्याल माण्हू जे गोशन में लिखियल आहिनि हर दिल के गोशे में नई आसा मिर्जा गालिब जो शेर है हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश में दम निकले बहुत निकले मेरे अरमां मगर फिर भी कम निकले इंसान हजारे ख्वाहिश मां हजारे उम्मीद मां हर के नी पांजी उम्मीद तव्हांजी पांजी उम्मीद मुझी पांजी पोया ख्याल पांजी उम्मीद मां इंसान के उहा ख्वाहिश जेका आहे उनखे अल्लाह जी मशीयत ऐं अल्लाह जी रज़ा जे हवाले करणु घुरिजे रब जी मशीयत जे हवाले कजे पंहिंजी आस खे पंहिंजे गुमान खे अल्लाह जे हवाले कजे क़ुरान में फरमाए अमिल इंसान मा तमन्ना छा इंसान जेड़ा वो सब कुछ मुयसर आहे जंहिंजी उन तमन्ना कई आहे जंहिंजी उन आस रखी आहे माण्हू चाहे थो त मूंखे उहा शइ मिले हर उहा जेका मां ख्वाहिश कयां उहा शइ मिली वञे फलिल्लाहिल आखिरतु वल ऊला हालांकि दुनिया की तमन्नाऊं आसूं उम्मीदूं बे सबब आहिनि बे मकसद आहिनि असल में आखिरत ऐं दुनिया जो मालिक अल्लाह है इन इंसान के उहा शइ मिलंदी जेको अल्लाह चाहींदो क़ुरान तो फरमाए ज़रहुम याकुलू व यतमत्तऊ व युल्हिहिमुल अमल फसौफ यअलमून उन्हनि खे छॾे ॾे जेके बेफ़रमान आहिनि अल्लाह ताला फरमाए उन्हनि खे छॾे ॾे खाइनि पीअनि मज़ा माणनि उन्हनि खे इन कूड़ी उम्मीद जी ग़फ़लत में छॾे ॾे सिधो ई उन्हनि खे पंहिंजो अंजाम पहुचंदो त कहिड़े अंजाम ते पहुचण वारा आहिनि जेके ख्वाहिशुनि जे पोयां डोड़नि था पंहिंजी आरज़ुनि जे पोयां डोड़नि था पंहिंजी आसूं उम्मीदुनि ऐं तमन्नाउनि जे पोयां डोड़नि था क़ुरान तो फरमाए नबी के बाबू में इन्हनि खे छॾे ॾे इन्हनि खे इन उम्मीदुनि जे हवाले करे छॾ जेके अल्लाह जा हूंदा अल्लाह जे पोयां ईंदा जेके दुनिया जे पोयां लॻण वारा हूंदा दुनिया जे पोयां लॻंदा क़यामत जे ॾिहाड़े ख़बर पवंदी त कंहिंजो कहिड़ो अंजाम निकितो अलमाल वल बनून ज़ीनतुल हयात दुनिया अल्लाह जो फरमाए माल बि भली उम्मीद रखो माल ऐं औलाद दुनिया जी ज़ेब ज़ीनत आहिनि सींगार आहिनि भलाई हासिल थींदी माल खे छॾिबो कोन हयात ज़िंदगी जी आहे उन जे लाइ माल ऐं दुनिया जो औलाद सींगार आहिनि वल्बाक़ियातु सालिहातु ख़ैरुन इंद रब्बिक सवाबन व ख़ैरुन अमला पर बाक़ी रहण वारी शइ अल्लाह वटि ऐं आख़िरत में बाक़ी तव्हां जे लाइ नेकियूं रहंदियूं तुंहिंजे परवरदिगार वटि सवाब जे लिहाज़ खां सभ खां बहितर आरज़ू उम्मीद तमन्ना इहा आहे त माण्हू अल्लाह में ख़ैर जी उम्मीद रखण वारो सुभान अल्लाह दोस्तो रब कायनात में हमेशा ख़ैर जी उम्मीद रखंदा कयो आस इहा रखो उम्मीद इहा हुजे दुनिया जी उम्मीद न हुजे मूंखे हे शइ मिले मूंखे उहो शइ मिले मूंखे हीअ शइ मिले घर मिले औलाद मिले ज़ाल मिले ॿार मिलनि हीअ शइ मिले इहा उम्मीद न रखो बल्कि इहा उम्मीद रखो त मुंहिंजो अल्लाह मुंहिंजे लाइ भलाई चाहीण वारो आहे मुंहिंजो अल्लाह मुंहिंजे लाइ ख़ैर चाहीण वारो आहे मुंहिंजा मौला जेको तूं ख़ैर ॾी मां उन ख़ैर जो मोहताज आहियां मदीने वारे साईं जी दुआ आहे साईं जी दुआ में आहे त मौला हर वो ख़ैर जेको तुंहिंजे तरफ़ां मूं वटि नाज़िल थिए मां उन ख़ैर जो मोहताज आहियां मूंखे उहो ख़ैर अता फरमाए ऐं साईं करीम साहिब फरमायो आहे त अल्लाह ताला पंहिंजो बाहु फैलाईंदो आहे राति जे वक़्त में तव्हां पंहिंजी उम्मीदूं अल्लाह वटि पेश कयो छो त अल्लाह ताला बसत यदहु बिल्लैल लियतूब मुसीअ अन्नहार व यबसुत यदहु बिन्नहार लियुतीम मसाहुल लैल जेको माण्हू गुनाह करे ॾींहं जो या राति जो त राति जो अल्लाह सॾींदो आहे ॾींहं जे गुनहगार खे ॾींहं जो सॾींदो आहे अल्लाह राति जे गुनहगार खे तूं अल्लाह ॾे अचो मां अल्लाह पंहिंजा हथ तव्हांजे लाइ खोलियो वेठो सुभान अल्लाह अंतुम मूक़िनून बिल इजाबा अल्लाह खे इन हाल में सॼो इन हाल में पुकारियो जो तव्हांखे यकीन हुजे त मुंहिंजो अल्लाह मुंहिंजा सॾ ॿुधी रहियो आहे अल्लाह खे इन हाल में पुकारियो उदुल्लाह जॾहिं अल्लाह खे सॼो अल्लाह खे पुकारियो त
तव्हांजी तमन्ना अल्लाह खे सॾण जी आहे, अल्लाह खे पुकारियो तव अंतुम मूकिनून बिल इजाबा। नबी तो फरमाए त तव्हांखे यकीन हुजे त मूं जेको सॾु कयो मुंहिंजो अल्लाह मुंहिंजो सॾु ॿुधे पियो ऐं सॾ जो जवाबु भले गुमान रखण वारा ई खटींदा आहिनि, अल्लाह में भली उम्मीद रखण वारा ई कामयाब थींदा आहिनि। बुरी उम्मीद माण्हू में न रखिजे, कंहिंमें बुराई जी उम्मीद त माण्हू में न रखिजे, को माण्हू अल्लाह में बुरी उम्मीद रखे उनखे कहिड़ो फ़ाइदो थींदो। हज़रत सैयदना मालिक बिन दीनार रहमतुल्लाह ताला तो अल्लाह जो कामिल वली थी गुज़रियो, वॾो शान वारो, वॾो साहिब विलायत, साहिब इल्म मारिफत ऐं हिकमत ॼाणण वारो हुयो। सैयदना मालिक बिन दीनार जो पूरी ज़िंदगी इब्तिदा में गुनाहनि में, हवस में, बेहयाई में, शराब पीअण में लॻल हूंदी हुई। सॼी ज़िंदगी मूं ईअं पंहिंजी जवानी हिन हाल में गुज़ारी। पोइ जवानी जे वक़्त में अल्लाह ताला मूंखे हिकिड़ी न्याणी अता फरमाई, पैदा थी मुंहिंजे घर में। पोइ जॾहिं पोइ मां गुनाह जो कमु कंदो हुयुसि ऐं पंहिंजी न्याणी वटि ईंदो हुयुसि त मुंहिंजी न्याणी चवंदी, बाबा ॾिस अल्लाह ॾिसे पियो, बाबा अल्लाह ॾिसी रहियो आहे। बसि इहे लफ़्ज़ मुंहिंजी न्याणी मूंखे चवंदी, नसीहत कंदी हुई। पोइ न्याणी जे इन लफ़्ज़नि मूंखे असरु कयो, मां गुनाहनि खे छॾे ॾींदो हुयुसि। न्याणी जॾहिं चवंदी शराब पीअंदो हुयुसि त न्याणी चवंदी, बाबा अल्लाह ॾिसे पियो, मां हुनजी शराब पीअण छॾे ॾींदो हुयुसि, गुनाह करणु छॾे ॾींदो हुयुसि। वक़्तु गुज़रियो, अहिड़ो सबबु थियो जो उहा न्याणी वफ़ात करे वई, न्याणी फौत थी वई ऐं मां उन न्याणी जी नेमत खां महरूम रहिजी वियुसि। पोइ वरी उन न्याणी जी नसीहतुनि जो बंदि थियूं। नासे जॾहिं हलियो वेंदो आहे, मां नासे खां दूर थींदो आहे त गुनाह में मुब्तला थींदो आहे। ॾिसो न तव्हां जॾहिं नसीहतूं ॿुधंदा आहियो, दिलि अमल जे लाइ उत्साह ईंदी आहे, दिलि चाहींदी आहे त मां अमल कयां। जॾहिं नसीहत कंदड़नि खां दूर थी वञे माण्हू, वरी गुनाह जे मथे चढ़ी वेंदो आहे। सो हज़रत मालिक बिन दीनार जो फरमाए, न्याणी वफ़ात करे वई त नसीहतूं बंदि थी वियूं, ॿिए खे नासे वटि ईंदो कोन हुयुसि ऐं मां वरी गुनाहनि में, वरी शराब पीअण में, वरी बेहयाई जे कमनि में मुब्तला थी वियुसि। हिकिड़ी राति मां सुतो पियुसि, सैयदना मालिक बिन दीनार जो फरमाए, निंड में ॾिठुमि त क़यामत जो विहारो आहे, महशर जो मैदान आहे ऐं माण्हुनि खे, दोज़खियुनि खे मलाइका जहन्नम ॾे पकड़ियो था वञनि पिया, को केॾे रड़ियूं कंदो थो वञे, को केॾे रड़ियूं कंदो थो वञे। अचानक मूं ॾिठो त जहन्नम जा मलाइका मूंखे पकड़ण जे लाइ अचनि था। सैयदना मालिक बिन दीनार जो फरमाए, मलाइका मूंखे पकड़ण जे लाइ आया, मां उन्हनि खां बचंदे भॼण लॻुसि, डोड़ण लॻुसि, डोड़ पातमि उन्हनि खां बचण जे लाइ, का वाह तलाश कयां, रस्तो तलाश कयां। मूं ॾिठो मलाइका मूंखे पकड़ण जे लाइ अचनि पिया, मां कंहिं पासे डोड़ंदो थो वञा पियो। अचानक हिकिड़ो सुहिणी सूरत वारो मूंखे माण्हू नज़र आयो, अच्छे लिबास में, सुहिणी सूरत वारो। मूं चयो, अदा मूंखे बचा हिन मलाइकनि खां, अज़ाब जे मलाइकनि खां। चई, वञ तूं ॿियो को रस्तो वठि, मां तुंहिंजी मदद न कंदसि, अॻियां वञ, रस्तो खुलियल थी, मन खां वाह निकिरी पोइ। सैयदना मालिक बिन दीनार जो फरमाए, निंड में मां ॾिसां थो, डोड़ंदो थो वञा पियो, झांखड़ी जो ॾिसां त साम्हूं जहन्नम जी बाहि आहे ऐं उनजे साम्हूं मूंखे मुंहिंजी न्याणी नज़र आई, मुंहिंजी नंढड़ी न्याणी। त उन न्याणी मूंखे चयो त बाबा, मुंहिंजा अम्मा तो पंहिंजो पाण खे कमज़ोर बनाए छॾियो, गुनाहनि जे करे, ख़ताउनि जे करे। अञा बि वक़्तु अथई, मुंहिंजे अल्लाह में भलो गुमान रख, मुंहिंजो रब बख़्शणहार आहे, मुंहिंजो अल्लाह माफ़ी ॾियण वारो आहे। बाबा अल्लाह ने मोट कर, अल्लाह ने मोटी आहे, अल्लाह ने हली आहे। मां वरी तोखे नसीहत थी कयां, बाबा गुनाहनि में फ़ाइदो न आहे, फ़ाइदो मुंहिंजे अल्लाह वटि आहे। ॾिस गुनाह कई त मलाइका अज़ाब जा तुंहिंजे पोयां लॻा पिया आहिनि, ॼाण तोखे पकड़ण वारा आहिनि। निंड में न्याणी मूंखे नसीहत कई, अचानक मुंहिंजी अखि खुली वई। ओॾी महिल मूं चयो, मां केॾो बदबख़्त आहियां, केॾो गुनहगार आहियां जो अल्लाह ताला ख़्वाब में न्याणी जे ज़रिए मूंखे हुकुम पियो फरमाए, मूं में मोटी आहे, मूं में उम्मीद रख। मूं चयो, मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मीद तो में आहे, मूंसां भलाई जो फ़ैसिलो फरमा। बसि भलो गुमान रखे, अल्लाह ॾे मुतवजे थियुसि। तो महताब थियो, इहो मालिक बिन दीनार जेको शराबी हुयो सो वलीअनि जो इमाम बणिजी वियो आहे। वक़्त जा गौस, कुतुब, वक़्त जा अब्दाल सैयदना मालिक बिन दीनार वटि सिखण जे लाइ ईंदा हुया, पिराइण जे लाइ ईंदा हुया, अल्लाह जी मुहबत, रब जी मारिफत हासिल करण जे लाइ मालिक बिन दीनार वटि ईंदा हुया। हिनजी ज़िंदगी सिर्फ़ हिकु ख़्याल तब्दील कई जो सैयदना मालिक बिन दीनार अल्लाह में भलो गुमान रखण वारो हो। दोस्तों, तमाम अल्लाह में भलो गुमान रखो, ख़ुसूसन रमज़ान के अय्याम में।
हेड़ी बिहार हलंदा पिया इन्हनि में मदीने वारे साईं फरमायो अल्लाह जी रहमत बाननि जे क़रीब थी वेंदी आहे। अल्लाह चवंदो आहे घुर त मां अता कयां, रब फरमाईंदो आहे चओ त मां ॾियां। अल्लाह जो जी रहमत वसी थी वेंदी आहे। अल्लाह इहे रब जी रहमत जी पालूट थींदी आहे। जी वक़्तु थोरो मींहुं वसंदो आहे त असांजा जल थल हर शइ पाणीअ सां भरिजी वेंदी आहे। रब जी रहमत रमज़ान में ईअं वसंदी आहे। वरी शेर पढ़ा लतीफ़ साईं जो त झोरो को थिए झुड़ सोनो वसे मींहुं उहो निदोरो ॾींहुं जो उन्यो वञी उनफा। रब जी रहमत जो थोरो मींहुं वसे पियो, असां वरी बि बुरनि गुमाननि में हुजूं, गुनाहनि में हुजूं त असांजी बदकिस्मती चइबी न। मुंहिंजा दोस्तो अल्लाह में भलो गुमान रखे, रब ते मुतवजे थियो। हिन रमज़ान में जे न बख़्शा थी त पोइ कॾहिं बख़्शबासीं? हिन वक़्तु अल्लाह जी रहमत न मिली त पोइ कॾहिं अल्लाह जी रहमत मिलंदी? अल्लाह जी रहमत में उम्मीदवार थी, रब जे माइल थियो, ताइब थियो, अल्लाह जी हिकु नज़र थी वई, ॿई जहान में बेड़ा पार थी वेंदा। अल्लाह ताला शाह मुस्तफ़ा करीम खे सचो आशिक़ बनाए। अल्लाह ताला असांखे पंहिंजी ज़ात में भले गुमान रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद। अल्लाह आमीन, अल्लाह आमीन। अल्लाह